नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु जे सुवाल में पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार भाउचो जो सलाम क़बूल कंदा। नाज़रीन, वफ़ाक़ ऐं सूबे विच में तमामु वॾो तकरार पैदा थी वियो आहे पाणी, गैस ऐं बिजली जे हवाले सां। वफ़ाक़ सिंध खे बिजली घुर्बल मिक़दार में नथो ॾिए, 22 कलाक लोड शेडिंग आहे। वफ़ाक़ सिंध खे पाणी जेको सिंध जे हिसे जो आहे उहो बि नथो मिले, जंहिंजे करे कोटड़ी बैराज ते ऐं सखर बैराज ते पाणी जी शार्टेज आहे, खोट आहे। उते सूरत हाल तमामु घणी ख़राबु आहे। वफ़ाक़ तरफ़ां सिंध खे गैस जेका ॾियणी आहे उहा नथी मिले। हाणे त सिंध में गैस जी बि लोड शेडिंग शुरू थी वई आहे। सिंध सरकार खे नूरी आबाद में हिकु पावर प्लांट जे लाइ VSCMF गैस घुरबी आहे। उहा अॻूणे पीपुल्स पार्टी जे दौर हुकूमत में सिंध ऐं वफ़ाक़ जे विच में हिकिड़ो ठाह थियल हुयो, उहो बि न मिलियो आहे, जंहिं ते सिंध जे वॾे वज़ीर सख़्तु एहतिजाज कयो आहे। ऐं सैयद मुराद अली शाह सिंध असेंबली जे ऐवान में चयो आहे, धमकी ॾिनी आहे त जेकॾहिं गैस फ़राहम न कई वई त असां सुई सदरन गैस कंपनी जे जेका हेड ऑफिस आहे उनखे पंहिंजी तहवील में वठंदासीं। ऐं आइन जे आर्टिकल 158 तहत सूबे जो बुनियादी हक़ आहे, गैस ते पहिरियों बुनियादी हक़ सूबे जो आहे। तंहिंजे करे गैस असां पंजाब ऐं ॿियनि पासे वेंदड़ गैस जूं लाइनूं जेके आहिनि उहे बंदि करे छॾींदासीं। इन मामले ते असां टेलीफोन लाइन ते ॻाल्हियुनि जे लाइ मुस्लिम लीग फंक्शनल जी औरत मेंबर नुसरत सहर अबाई साहिबा मौजूदु आहे। असां उन सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त सिंध हुकूमत जो हीउ जेको मौक़िफ़ आहे उनखे हू कीअं था ॾिसनि। अस्सलाम वालेकुम नुसरत सहर अबाई साहिबा। जी वालेकुम अस्सलाम। नुसरत सहर अबाई साहिबा, सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त वफ़ाक़ तरफ़ां सिंध खे गैस न पई ॾिनी वञे, जंहिंजे करे हिते जेके पावर प्लांट लॻणा आहिनि उन मुतासिर था थियनि ऐं उन्हनि खे KC खे 100 मेगावाट बिजली ॾियणी आहे। ऐं कराची जेको सिंध जे गादी जो शहर आहे उन में बिजली जी खोट आहे। ईअं सॼो सूबो बिजली जे बहिरान जे वर चढ़ियल आहे। वॾे वज़ीर धमकी ॾिनी आहे त जेकॾहिं गैस न ॾिनी वई त असां सुई सदरन गैस जी कंपनी खे तहवील में वठी ऐं गैस जूं लाइनूं पंजाब जूं बंदि करे छॾींदासीं। इनखे अव्हां कीअं था ॾिसो? न बिल्कुलु अॼु स्टेटमेंट हुयो वज़ीर आला सिंध साहिब जो, वॾो जोशीलो ख़िताब हुयो ऐं धमकी आमेज़ हुयो। ठीकु आहे, वफ़ाक़ जे हवाले सां इहे शयूं सम्झ में अचनि थियूं त इहे सिंध सां ज़्यादती आहे, त पोइ छा वफ़ाक़ पहिरीं दफ़ा इहा ज़्यादती पियो करे? सवाल इहो थो पैदा थिए त जॾहिं वफ़ाक़ में हे हुया, पीपुल्स पार्टी वारा हुया, 5 साल हुया, जंहिं पावर प्लांट जी ॻाल्हि तव्हां कई, उहो हर हाल में सिंध खे ॾियणो, उन ते उहा पेशरफ़ न थी सघी, या उन महिल असांजे सिंध में इहे सभु महिरूमियूं हुयूं। 5 साल पोयां हिकिड़ो आइडियल दौर हुयो, सिंध जो सदर हुयो, उहो चाहे हा त जीअं वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ पंजाब खे वधीक थो नवाज़े त पोइ असां कुझु नथा करे सघूं न। त पोइ सरदारी साहिब सदर हुयो ऐं वज़ीर आज़म बि तव्हांजो पीपुल्स पार्टी जो हुयो, त पोइ उन महिल सिंध खे छो न ओतिरो नवाज़ियो वियो? छो असांजी महिरूमियुनि खे ख़तमु छो न कयो वियो? हुन महिल बि पाणी जी खोट हुई। तव्हां अहिड़ा फ़ैसिला करे था सघो CCI जे हवाले सां जंहिंमें असांजो पाणीअ जो शेयर वधे बि आहे ऐं उहो पाणी असांखे टाइम ते बि मिले आहे। उहो फ़ैसिलो पीपुल्स पार्टी करे पई सघे छो जो उहो हुकूमत में ई, वफ़ाक़ में ई। हाणे उन्हनि न कया, उन महिल हाणे वफ़ाक़ हिननि जे हथ में आहे कोन। हाणे हे टाइम त ॾिसो न तव्हां, टाइम कहिड़ो आहे? 4 साल गुज़री विया आहिनि, आख़िरी साल पियो हले। आख़िरी साल में अची CM साहिब एॾी धमकी आमेज़ स्टेटमेंट ॾिनी आहे, असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं। खोट त 5 पोयां साल ऐं हे साल कंटिन्यूअसली खोट आहे। बिजली जो इहो ई बहिरान आहे, गैस जो बि इहो ई बहिरान आहे, पाणी बि असांखे सिंध में अहिड़े तरीक़े सां ई थोरो मिले थो, जंहिंमें हर दफ़ा असेंबली में रेज़ोल्यूशन पास थींदो आहे। पर मां जो सवाल इहो आहे त भाई वफ़ाक़ में ऑपोज़िशन पिया कयो, इन जो मतिलबु आहे त जेको ठपो लॻो आहे, जेको धॿो लॻो आहे ख़ुर्शीद शाह ते, त उहो फ्रेंडली ऑपोज़िशन थो करे, उहो ख़ासि हुनजी महिरबानी आहे नवाज़ शरीफ़ ते, तो ज़ाहिर थी वई। अरे बाबा, ख़ुर्शीद शाह साहब चाहे हा त एतिरे सालनि में नेशनल असेंबली में धरना आहे, रेज़ोल्यूशन, मोशन, वॉकआउट, एतिरे प्रेशर विझिया उते असेंबली में जो आख़िर वफ़ाक़ खे मजबूर थियणो हुजे हिन सब्जेक्टनि ते ॻाल्हि करण लाइ। इन सब्जेक्टनि ते को न को अघु भराई थी आहे। वाह, हाणे जॾहिं आख़िरी साल बचियो आहे, इलेक्शन ते तव्हां वञो पिया, तव्हांजी सिंध जो दर्द जाॻो आहे। हाणे इन करे बि तव्हांखे सिंध जो दर्द थो जाॻे जो अॻिते इलेक्शन में तव्हां वटि 3 सूबा त हथ मां निकितल आहिनि।
त जेके तजिया कयो तव्हां हुनजी ग्राउंड रियलिटीज़ ॾिठो उते तव्हांखे पीपुल्स पार्टी हाणे कान नज़र ईंदी। हाणे सिंध बचियो, सिंध खे तव्हांखे पंहिंजी हुकूमत हलाइणी आहे, न ते वरी असां क़ाबिल थियण था चाहियो, सो तव्हां अहिड़े क़िस्म जी हमदर्दी वठण था चाहियो सिंध जी आवाम। अरे बाबा सिंध जी पिछले 5 साल जेको लोड़ो आहे त उहो मुंहिंजे ख्याल में तारीख़ में जेको आहे उहो विसारियो कोन वेंदो। उहो तव्हां जेका ज़ुल्म ऐं बर्बरियत कई आहे, इहो बिजली, इहो गैस, इहो पाणी असांखे बिल्कुलु सही असांजो शहर मिली थो सघे, कानून में उते तब्दीली थी वञे आहे, CCI जे कानूननि में तब्दीली थी वञे आहे, असांजो शहर बि वधे आहे ऐं असांजी बिजली ऐं गैस जो बि मसइलो हल थी वञे आहे, छो त सॼो पाकिस्तान जेको उहो सिंध खां न कयो हुयो। नुसरत सहरा भाई साहबा जी अवां चओ था त 5 साल पीपुल्स पार्टी जो सदर हुयो, वज़ीर आज़म बि हुयो, तंहिंजे करे इहे मामला हल पे थी सघिया। पर हिन वक़्तु तव्हां जीअं ख़ुर्शीद शाह जे लाइ चओ था त उहो अपोज़िशन लीडर जी हैसियत में अॻु में उते धरणो हणे आहे ऐं सिंध खे इहे हक़ वठी ॾेई पिए सघियो जेको हू न वठी ॾेई सघियो, ऐं फ्रेंडली अपोज़िशन था चओ, त तव्हां बि त वफ़ाक़ में अव्हांजी फंक्शनली वफ़ाक़ में वज़ारत बि आहे अव्हां वटि, उनजो हिसो आयो, त अव्हांजी पार्टी सिंध जे इन्हनि मसइलनि ते कहिड़ो रोल अदा कयो आहे? बिल्कुलु तव्हां सही था चओ, असां वफ़ाक़ में इतिहाद में आहियूं ऐं असांजो जेको इतिहाद जेतिरो आहे, हिकिड़ी वज़ारत आहे मुंहिंजा, हिकिड़ी वज़ारत उन जो को फ़ैसिलो नथी बदिले सघे। असां इतिहाद में आहियूं ऐं उहा इन करे जो कमिटमेंट थियल आहे त हा भई असां तव्हां सां इतिहाद में रहंदासीं, पर ख़ुदा न ख़ासा सिंध दुश्मन कंहिं बि फ़ैसिले में सपोर्ट कोन कंदासीं। हाणे ॾिसो कमु हूंदो आहे ऑपोज़िशन जो जेका भरपूर किरदारु अदा करे थी सघे, हुते उहो कनि कोन था। बाक़ी हिते हुकूमत में वेही ऐं सिंध में रड़ियूं करणु, दाऊं करणु, धमकियूं ॾियणु त असां तव्हांजो गैस बंदि कंदासीं, फलाणो बंदि कंदासीं, कयो आहे त इहो तव्हां अॻु में बि करे था सघो। एॾो लोड़े लोड़े मरी वियासीं, तबाह बर्बाद थी वियासीं। मां अॼु हिन महिल सांगड़ में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मां दाहूं पुकार थी ॿुधां, एहतिजाज हुजे, पाणी कोन्हे, ज़मीनूं सुकी वयूं, हिते ज़मीनूं तबाह, असांजो एग्रीकल्चर आहे। मां हेतिरो CM साहब जो वॾी स्टेटमेंट थो ॾे, कोई सवाल पुछे, मां थी पुछां CM साहब तव्हां कोई इरीगेशन मिनिस्टर रखियो हिन महिल ताईं? तव्हां कोई इरीगेशन मिनिस्टर त सुठो ॾियो जेको इहो सभु शयुनि खे ॾिसे, पाणी जे मसइलनि खे वफ़ा करे वञे, उते वञी ज़ा करे, उते कोई रड़ करे न। इन्हनि सभु शयुनि ते तव्हां काबू न पायो, बाक़ी तव्हांजी रड़ी आहे त वफ़ा तव्हां सां सौतेलो सलूक थो करे, त पोइ लाज़मी आहे जॾहिं तव्हां पंहिंजे माण्हुनि जी पाण वाहर न कंदव। हिते जेका विर्छ सिंध में, अंदरूनी सिंध में अचो तव्हां, हिते विर्छ जेका वॾेरा वॾेरा वेठा पुछी जो मुंहिंजो आबादगार रड़ियूं करे करे मरी वियो, होसिताईं तव्हां पाणी पुॼण नथा ॾियो। तव्हांजो आबादगार वॾो, तव्हांजो ज़मीनदार जेको असेंबली में वेठो आहे, उहो सॼे पाणीअ ते मथे मथे कब्ज़ो थो करे सघे, बाक़ी वफ़ा खां दाण करणी आहे। डबल पॉलिसी न हलिजे न, इहा ग़लति ॻाल्हि आहे। त तव्हां दुनिया खे ॾेखारियो ई आहे हक़ीक़तन दिलि सां जेकॾहिं हुजे सिंध जी आवाम सां तव्हांखे मोहबत ऐं जज़्बो हुजे हा त एतिरो बर्बाद न थिया असांजो इरीगेशन डिपार्टमेंट में ॾाढो खीर पीअण वारो माण्हू अची उनखे सॼो डिपार्टमेंट ॾेई छॾियो आहे, कहिड़ी ज़रदारी हुई उन तबाह बर्बाद करे छॾियो, तव्हांखे करप्शन करे 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 पैसो तव्हांजो इरीगेशन असांजो तबाह थी वियो। नुसरत सर साहबा अवां था चओ त सिंध में पाणी पीपुल्स पार्टी जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, जा ताक़तवर वॾेरा आहिनि, उहे खणी रहिया आहिनि, आबादगार तबाह पियो थिए। अवां सिंध असेंबली में एतिरे मिक़दार में आहियो, मुखालिफ़ धुर में आहियो, त इन्हनि माण्हुनि जे हक़ में अवां अंदरि ऐवान अंदरि ऐं ऐवान खां ॿाहिरि अवां जी का जिदोजहद जेका आहे सो असराइती नज़र नथी अचे, उनजो सबबु छा आहे? वारूजा साहब तव्हांखे नथी नज़र अचे, पर हक़ीक़त इहा आहे त तव्हां पाण एतिरे अरसे खां सिंध असेंबली जी कारवायुनि खे जज कंदा आया आहियो, ॾिसंदा आया आहियो। तव्हां मूंखे ॿुधाईंदो त इहा जेका कार्रवाई हले थी, छा इहा ज़मूनी तरीक़े सां कार्रवाई हले थी? छा हिन में एक्चुअली सिंध जा मसइला डिस्कस थियनि था? छा ऑपोज़िशन खे इन्हनि ओतिरी स्पेस ॾिनी आहे जो ऑपोज़िशन पंहिंजो सही तरीक़े सां किरदारु अदा करे सघे? अॼु जो इजलास तव्हांजी नज़र में आहे, छा तारीख़ में इहो थियो आहे त जेको आहे स्पीकर क्वेश्चन अवल ख़तमु करे छॾे सिर्फ़ु इन करे जो अॻु में जेको CM हो हुनजी वरसी हुई, इन करे इहे सभु शयूं कान कजे। उहो CM जी वरसी तव्हांजो कोई बि वञी हिते करे थो सघे, उनजे लाइ तव्हांजो इजलास ख़तमु करनि। इन सभु शयुनि खे तव्हां ॾिसो त जिते लखे रुपया था लॻनि, सिंध जी आवाम जो टैक्स थो लॻे, डेली इजलास थो थिए, तव्हां उनखे अहिड़ी ॻाल्हियुनि जे करे इजलास खे तव्हां मुलतवी था करे छॾियो ऐं चओ था त फलाणे CM जी वरसी आहे, हिनखे असां किथे वञिणो आहे।
सिंध जी आवाम इन्हनि खां जवाब थी पुछे त भाई हे एक असेंबली आहे, तव्हां जमहूरियत जो राग था लाए पियो था, उन जमहूरियत जी रूह खे त तव्हां कुचलियो आहे। तव्हां असेंबली जो ऐवान उन जमहूरी रवैयनि सां तरीक़नि सां हलायो, तव्हां त डिक्टेट असां लड़ियूं करे हथ मथे करे थकी था पऊं, असांखे न ॿुधो थो वञे न असांजो माइक थो वञे। हुते तव्हां ॾिसो था बर्दाश्त जी हालत आहे त ॿ कलाक तव्हां हिकिड़े वज़ीर खे हिकिड़े मामूली मेंबर खे था ॾेई छॾियो ऐं सॼो ॾींहुं वेठा पंहिंजे माण्हुनि जी तारीफ़, असांजा टे मिसिंग थी विया, धाड़ घोड़ा, सिंध जा जोधा हुया, सिंध जा गैरतमंद, हे टे जेके मिसिंग थिया सिंध जा जोधा हुया, सिंध जा गैरतमंद पुट हुआ, हुननि जी कहिड़ी कॉन्ट्रीब्यूशन आहे हुननि जी पीपल्स पार्टी में, कहिड़ी कुर्बानी आहे, सॼी दुनिया खे ख़बर आहे। मुंहिंजा भाउ, पीपल्स पार्टी ख़तम आहे, हुनखे ज़रदारी साहब ख़तम करे चुको आहे। हाणे ज़रदारी लीग आहे, हुन जा पंहिंजा माण्हू आहिनि, उन्हनि जो ॾुखड़ो आहे, उन्हनि जो दर्द आहे, इहो सिलसिलो उन्हनि जे सिलसिले में थो हले। सो असां अपोजिशन पंहिंजी चऊं पिया, जंहिं हद ताईं असांखे स्पेस मिले थो, जाते असांखे मौक़ो मिले थो, असां रड़ बि कयूं था, आवाम जे मसइलनि खे खणूं था, पर जंहिं तरीक़े सां असेंबली हलाई थी वञे उहो तव्हांजे साम्हूं आहे। न नुसरत साहब, अब्बास साहब अवां जो चवणु हुयो, हाणे अवां चयो त पीपल्स पार्टी ख़तम थी चुकी आहे, उनखे ज़रदारी साहब ख़तम करे छॾियो आहे, त पोइ हे जेको सिंध मां रोज़ाने मुख़्तलिफ़ सियासी माण्हू जेके आहिनि पीपल्स पार्टी में शामिल पिया थियनि, उहे अवां जी पार्टी में त केर बि शामिल कोन पियो थिए, अवां जी पार्टी मां बि निकिरी माण्हू जेके आहिनि पीपल्स पार्टी में शामिल थिया आहिनि, त इहा पीपल्स पार्टी ख़तम पई थिए या मज़बूत पई थिए? पीपल्स पार्टी हुई ग़रीब आवाम जी पार्टी, इन देश ते इहा पार्टी ठही हुई। हाणे ग़रीब आवाम त हिन में कोन थी वञे, हा इलेक्टोरल था वञनि, जेके वॾे आहिनि, जेके सरदार आहिनि, जेके महर आहिनि, जेके चांडे आहिनि, जेके वॾी वॾी बिरादरी जा सरदार ऐं वॾेरा आहिनि, ड्राइंग रूम में वेही उन्हनि जी गिविंग टेक थी थिए, जेको असां शुरू खां चवंदा हुआसीं अंग्रेज़नि जे वक़्त में, जिन्हनि सर ऐं खान जे खिताबनि जे करे पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे सूबे खे तबाह बर्बाद कयो ऐं उन पंहिंजे गद्दारी कयो पंहिंजे धरतीअ खां, ऐं उन्हनि जी औलादूं आहिनि का इक़्तिदार जा। हालांकि हिननि में पैसे जी कोई खोट न आहे, पैसो बेनती आहे, पर इक़्तिदार अहिड़ो नशो आहे जंहिंजे करे हो इक़्तिदार में वञनि था चाहिनि। सो उहो सिलसिलो आहे मुंहिंजा भाउ, इन में इहो न आहे त असांजी पार्टी मां को शख़्सियतूं हली वयूं त को PMLF जे सेंटर में को फ़र्क़ु पइजे, न असां वटि इज़त वारा हुया, हुते हुननि जी छा पोज़ीशन आहे उहा बि तव्हां ॾिसंदव, पर अचण वारो वक़्तु ॾिसो, तव्हां इहो बि ॾिसो त जेको पार्टी कारकर्दगी जी बुनियाद ते जेकॾहिं को माण्हू हुनखे जॉइन नथो करे, तव्हां बि तजियो था कयो सॼो ॾींहुं, तव्हां बि सोशल वेबसाइट ते वेठा आहियो, तव्हां बि ॾिसो था त इदारा तबाह थी चुका आहिनि, उन जी ज़िम्मेदार इहा हिन महिल जी रियासत जेका पीपल्स पार्टी आहे ज़रदारी जी, इन कयो आहे। त उन हिसाब सां मूंखे ॿुधायो, जेकॾहिं कोई MPL या कोई माण्हू वॾेरो वञी उन्हनि खे जॉइन थो करे त छा कारकर्दगी जी बुनियाद ते वञे, हुजे त मां त फर्ज़ में कमु कयां, न त उहो वञनि था सिर्फ़ु इक़्तिदार जी लालच में। त इन शइ खे तव्हां हुनजी तारीफ़ में न जोगियो, इहो जल्दी वक़्तु अचिणो आहे, जेकॾहिं असांजा ट्रांसपेरेंसी सही थी वञे, ट्रांसपेरेंट ऐं अकाउंटेबल वारा इदारा उहे सचाई सां अचनि त ॾिसो केतिरा करप्ट माण्हू हिननि मां पुतलिया था वञनि ऐं उहे जेलुनि जी नज़र हूंदा। उज़ैर बलोच गिरफ़्तार आहे, हुन जंहिं तरीक़े सां पंहिंजा नाला खया आहिनि पीपल्स पार्टी जे माण्हुनि जा, इन्हनि शयुनि में ज़ाहिर पियो थिए त इहे सभु हिन में इन्वॉल्व हुआ। असां त इंतज़ार था कयूं त कॾहिं अकाउंटेबिलिटी थींदी, कॾहिं सिंध जे माण्हुनि जी जेका वार थींदी आहे, उन्हनि खे असुल जेके हुक्मरान मिलंदा, जेके उन्हनि जा वाकई असली मसइलनि खे हल करण वारा हूंदा। महिरबानी नुसरत सर अब्बाई साहब, थैंक यू। नाज़रीन, हाणे नड़ी साई जो वक़्तु आहे, अचो त नड़ी साई वठो। नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु जे सुवाल में हिकु दफ़ो ॿीहर अवां खे भलीकार चऊं था। नसीर मेमन साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नसीर मेमन साहब, सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त जेकॾहिं वफ़ाक़ गैस न ॾिनी त असां सुई सदरन गैस जी कंपनी खे पंहिंजे तहवील में वठी छॾींदासीं ऐं पंजाब जी गैस बंदि करे छॾींदासीं। छा इहो सिंध गवर्नमेंट ईअं करे सघे थी? हीअ त हाणे ज़ाहिर आहे हिकिड़ो सियासी क़िस्म जो बयानु आहे, सियासी क़यादतूं ॾींदियूं रहंदियूं आहिनि, ख़ैबर पख़्तूनख्वा वारा चवनि त असां सीपेक लंघण न ॾींदासीं हितां। अहिड़ी तरह जॾहिं शहबाज शरीफ़ वज़ीर आला हो ऐं मुखालिफ़ दुर में हो त उहो वरी ज़रदारी जे लाइ अहिड़ा बयान ॾींदो। इहे रिवायती सियासी बयान आहे, हिनखे घणो सीरियस न वठो। इन क़िस्म जूं शयूं थींदियूं आहिनि। हींअर वफ़ाक़ी हुकूमत सां उहे बि सिंध सरकार जा थोरा मामला ठीकु कोन आहिनि, पीपल्स पार्टी जा ठीकु कोन आहिनि। बुनियादी तौर ते ज़रदारी साहिब जा टे अहम माण्हू गुम कयल आहिनि
ऐं उनजे करे थिए थो त हुनजे पुठियां पॉलिटिकल इशूज़ हूंदा आहिनि, पोइ ज़ाहिर आहे त पोइ इशूज़ अहिड़ा क्रिएट कबा आहिनि जंहिंमां मैसेज वञे त असां सिंध जे माण्हुनि जो केस पिया विढ़ूं। पर जेकर इहा शइ ईअं हुजे हा न, फॉर एग्ज़ाम्पल हिन में का संजीदगी हुजे हा, उहो हमेशह तरीक़ो आहे जेके प्रॉपर फोरम हूंदा आहिनि न, मिसाल तौर वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में जहिड़नि जे निबेरे जो प्रॉपर फोरम जेको आहे उहो काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट आहे। ही जेके आइन जा हवाला जिन जे बुनियाद ते चवनि था त असां 70 सैकड़ो गैस ॾियूं था, असांखे ओतिरी गैस नथी मोट में मिले, त इहो को नवाज़ शरीफ़ हुकूमत में कोन थियो आहे न। पीपुल्स पार्टी वटि 5 साल मज़बूत वफ़ाक़ी हुकूमत ई सेनेट ई सभु कुझु पवंदो, तॾहिं बि त इहो सभु कुझु ईअं ई हुयो न, तॾहिं न हो छा। सो मुंहिंजे ख़्याल में इहा सियासी बयान आहिनि, इलेक्शन बि वेझी आहे, वफ़ाक़ सां मामला बि ठीकु कोन्हनि के थोरो सिंध जे माण्हुनि ते बि महिरबानी थी वेंदी त तव्हांजे ॾिसो हक़नि लाइ असां विढ़ण लाइ तयारु थिया बीठा आहियूं। इम्प्रैक्टिकल आहे, इहे शयूं ईअं कोन थींदियूं। जेकर संजीदगी हुजे त काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी एतिरियूं मीटिंग थियूं, कंहिं एजेंडा ते मूंखे ॿुधायो त इहा पॉइंट रखी वई हुजे, को हुन ते ॻाल्हि कराई वई हुजे, को निबेरो थियो हुजे, या हुन खां पोइ जेकर कोर्ट बि हिकिड़ो एक्शन हूंदो आहे, कॾहिं को कोर्ट में केस खणी विया हुजनि। मूंखे किथे बि संजीदगीअ सां इहो केस खयल लॻे ई नथो अॼु ताईं। सो मां हिनखे हिकिड़ो पॉलिटिकल स्टंट सम्झां थो। न पोइ जेकॾहिं इहो तव्हां सम्झो था त इहो को सियासी बयानु आहे त इन जा सिंध गवर्नमेंट ते मनफ़ी असर कोन पवंदा? इहो जहिड़े वारो हिकिड़ो माहौल आहे त हिकिड़ी कंफ्लिक्ट वारी सिचुएशन आहे, हुन में ॿई धुरियूं हिक ॿिए खे अखियूं ॾेखारनि थियूं। होॾां बि कुझु माण्हू आहिनि जेके अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कनि था। ज़रदारी साहिब जी कोशिशि हूंदी त मां वफ़ाक़ ते दबाव, हुनजा 3 वेझा माण्हू ग़ाइब थियल आहिनि, उज़ैर बलोच जे तरफ़ां स्टेटमेंट्स पियूं अचनि, तंहिंजे करे हू काउंटर प्रेशर विझण जा इहे तरीक़ा आहिनि। उहा इन क़िस्म जी टग ऑफ वार में सियासी धुरियूं कंदियूं आहिनि, हीअ बि कनि पिया। नेगेटिव इम्पैक्ट फौरी तौर ते त इहो ई आहे जेको थिए पियो। सो तव्हां ॾिसो पिया वज़ीर बलोच जा बयान तव्हां ॿुधा, 2-3 माण्हू गुम थियल आहिनि, ख़बर न आहे हुन मां बि न को कनी अची सरफेस ते ॻाल्हाइण शुरू करे। सो हाणे इहा हिकिड़ी टग ऑफ वार आहे जेका हले पई। शइ त हुन खां तव्हां अञा बि सख़्तु जुमिला, अञा बि सख़्तु रवैया ॿुधो, पर प्रैक्टिकली सिंध जे या सिंध जे माण्हुनि जे लाइ इहा फाइट कोन पई थिए, इहा पक जी ॻाल्हि आहे। पोइ जॾहिं हिन सिंध में पाणी जी बि खोट आहे, गैस बि जेका आहे सो नथी मिले जो हुन मां बिजली जनरेट करे सघिजे, सिंध गवर्नमेंट खे 100 मेगावाट बिजली जेका आहे KC खे ॾियणी आहे, उन्हनि खे 20 CFM जेका आहे गैस उहा बि नथी मिले। उन ते इहा जेका रड़ आई आहे उहा रड़ थी आहे। तव्हां था चओ त इन जो असुलु बैकग्राउंड कुझु ॿियो आहे, हुननि जा माण्हू खॼी विया आहिनि, असुलु मसइलो उन्हनि खे छॾाइणु आहे। हीअ रुॻो सिंध जो इशू पिया खणनि त इहो अवाम जेका आहे उहा सिंध जी अवाम जेका आहे उहा छा था सम्झो त कहिड़े पासे हली बीहंदी ऐं उन जा ॾुख सूर ऐं दर्द कीअं ख़तमु थींदा जेकॾहिं सरकार ईअं गैर संजीदा हूंदियूं ऐं हुकूमतूं ईअं हलंदियूं जीअं तव्हां ॿुधायो था, त पोइ अवां छा था सम्झो सिंध जो मुस्तक़बिल? नुस्खा साहब ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त जेको इशू आहे पाणीअ जो, जेको सिंध जे गैस जे राइट जो, सो इशू त सही आहे, उन खां त कहिड़े इनकार करे नथो सघे। मां त सिर्फ़ु उन इंटेंट, उन नियत जी ॻाल्हि थो कयां जंहिं सां इहो इशू ऐं जंहिं तरीक़े सां इशू रेज़ थिए पियो। इशू त जेन्युइन आहे। सो सिंध जे माण्हुनि जा सूर त बिल्कुलु जेन्युइन आहिनि, हुन ते जंहिं बि तरह सां पॉलिटिकल स्ट्रगल थियणु घुरिजे, ज़रूरु थियणु घुरिजे। पर ॾिसो, जेकर हुकूमतूं सिंध जे माण्हुनि सां ईअं सिंसियर थियनि, फर्ज़ करियूं पीपुल्स पार्टीअ खे सिंध जे माण्हुनि जो जेन्युइन दर्द थी पियो आहे, त पोइ रुॻो वफ़ाक़ जे गैस जे लाइ छो हुजे? कोई जेको सिंध में पाणीअ जा डायरेक्ट मोगा था कढनि, डायरेक्ट आउटलेट्स था कढनि केनाल मां, उहो हेॾो इलीगल आहे। पंजाब सां पाणीअ लाइ विढ़नि था, सो त ठीकु आहे, पाण छा था कनि पाणीअ सां? सॼी सिंध में पोषण में पाणी जी दस्तियाबी नथी हुजे। हिते कहिड़ो पंजाब वेठो आहे वाहन जे मथां ई ते, शाखुनि जे मथां ई ते। सभिनी खे ख़बर आहे कंहिंजा वाटर कोर्स आहिनि, कंहिंजो कब्ज़ो आहे नहरुनि ते, सिंध जा स्कूल नथा हलनि, सिंध जी तालीमी सिलसिलो तबाह आहे, सिंध जी सिहत तबाह आहे। वही हुकुमरान सिंध सां वफ़ादार हुजनि त जेको हथ में अथनि उहो त कनि न घटि में घटि। सो ही का बि सिंध जे अवाम सां मोहबत जी ॻाल्हि कनि। सिंध जे अवाम खे पंहिंजे हक़नि जे लाइ जेका स्ट्रगल करणी पवंदी, पाण करणी पवंदी। सियासी पार्टियूं बदकिस्मती सां हिकिड़े अहिड़े दौर मां सिंध गुज़रे पई जिते उहे जेके पार्टीज़ जेके सिंध जे हक़नि ते हिकिड़ी वॾियूं मूवमेंट्स माज़ी में हलाईंदियूं, उहे हिकिड़ी माठार जो शिकार आहिनि। थोरी घणी सरगर्मी त कनि था, छिड़ विछड़ थिए थी, पर का ऑर्गेनाइज़्ड डायरेक्टेड स्ट्रगल कान थी नज़र अचे। उहा स्ट्रगल उनजे लाइ मोबिलाइज़ेशन करणी पवंदी। तव्हां असांखे सभिनी खे सिंध जी सियासी क़यादत खे ॻाल्हाइणो पवंदो, पीपुल्स पार्टीअ खे सम्झाइणो पवंदो या इहो मैसेज ॾियणो पवंदो त तव्हांजे इन्हनि डटनि ते हाणे सिंध जा माण्हू कोन कनि था, उनजो आसिरो कोन कंदा, तव्हां ते उहो भरोसो न रहियो आहे। मां त इहो थो सम्झां असांखे पंहिंजे हिसे जी जिदोजहद जारी रखणु घुरिजे। सिंध हुकूमत जे बयाननि जे आसिरे ते न वियूं त इहे सिंध जा मसइला हल करे ॾींदा। पर हीअ जेको अवां चओ था त सिंध में सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ धुरियूं जेके आहिनि उहे गैर फ़ाल थी वियूं आहिनि, सुस्त थी वियूं आहिनि ऐं कहत रजाल वारी सूरत हाल पिया बयानु करियो, त पोइ
केरु हूंदो ऐं किथां माण्हू ईंदा जेके इहा सिंध जी आवाम जे हक़नि वारी जदोजहद कंदा? उन लाइ अव्हां जीअं त पढ़ियल लिखियल दानिश्वर इंटेलेक्चुअल आहियो, त अव्हां वटि कहिड़ो हल आहे ऐं अव्हां सिंधी माण्हू खे इहे हक़ वठी ॾियण लाइ कहिड़ी तजवीज़ ॾियणु पसंदि कंदो? ज़रूरु ॾिसो, क़ौमुनि जे ज़िंदगियुनि में हिकिड़ा फेज़िस ईंदा आहिनि, हिकिड़नि मरहलनि मां क्राइसिस मां क़ौमूं लंघंदियूं आहिनि। हर तरह जा मरहला ईंदा आहिनि। कॾहिं सफ़ा मौत जहिड़ी माठार लॻंदी आहे, कॾहिं माण्हू सोसाइटियूं उबड़का खाई उभरी पवंदियूं आहिनि, रिएक्ट कंदियूं आहिनि, कॾहिं वॾी माठार हूंदी आहे। इहे सभु तव्हां सिंध जी जेका वेझी तारीख़ आहे उन में तव्हां ॾिसंदा त तव्हांखे मुख़्तलिफ़ मरहला नज़र ईंदा। भुट्टो साहिब खे फांसी ॾेई छॾियऊं, 6 माण्हू जनाज़े ते मस बीठा, सिंध में को वॾो रिएक्शन न थी सघियो। हा, पर उन खां पोइ फौरन पोइ तव्हां 4 साल अंदरि 1988 तहरीक बि ॾिठी, उन्हनि सिंध जे माण्हुनि हलाई, ठीकु आहे। ऐं 1988 में उन्हनि माण्हुनि जो तव्हां रिवोल्ट ॾिठो, जेको वोट जे ज़रिए वॾेरनि जा वॾा वॾा पुट केराया। मुशरफ जे दौर में तव्हांखे लॻो पियो त हिकिड़ी माठार वारो माहौल पियो थियो, कालाबागगंज में ऐलान थियो, वरी सॼी सिंध उठी बीह रही। पीपुल्स पार्टी जी हुकूमत 2008 में आई, लॻो पियो त सभु ख़ैर थी वियो, सभु फर्स्ट क्लास थी वियो, सॼी सिंध हाणे बाग बहार पई थिए। उहे माण्हू जिन जेके सिंध जा महबूब अॻवान हुआ, जॾहिं ॿिटो मकानी निज़ाम आंदऊं त पंहिंजे ॻोठनि में वञी न पिए सघिया, वरी सिंध रिएक्ट कयो थी पई। सो इन में मायूस न थिजे, इहे मरहला ईंदा आहिनि। उन दौरान पंहिंजे पंहिंजे हिसे जी मूवमेंट तव्हां प्रोग्राम करियो, मूंखे जेकर लिखणु थो अचे त मां लिखां, जेके सियासी दोस्त 2-4 जलसा कढी था सघनि, के अदबी मेला था कराए सघनि, के अवेयरनेस जा लेक्चर था कराए सघनि, जंहिंखां जेका स्ट्रगल पुॼे थी उहा कंदा रहनि। ऐं मां नथो चाहियां त सियासी तंज़ीमूं मुकमल तौर गैर फ़ाल आहिनि, उहे कुझु न कुझु कनि पियूं, किथे लॉन्ग मार्च पियूं कनि, किथे आदमशुमारी जे मामले ते कनि पियूं, पर जेका ऑर्गनाइज़ स्ट्रक्चरल क़िस्म जी जदोजहद सिंध खे खपे उहा नथी पई थिए। और ईअं न आहे त को ताहयाती हूंदो, असां पंहिंजे पंहिंजे हिसे जी मोबिलाइज़ेशन ऐं मूवमेंट जारी रखूं, अवेकनिंग जो, अवेयरनेस जो, जागरता जो कमु जारी रखूं, इशूज़ ते ॻाल्हाईंदा रहूं, सोशल मीडिया खे इस्तेमालु करियूं, मेन स्ट्रीम मीडिया खे इस्तेमालु करियूं, नौजवाननि सां लाइ विचड़ में अचूं। सिंध जे अंदरि वॾी तवानाई आहे, इहा माठार हमेशह न रहंदी। इन्हनि ई सफ़नि मां माण्हू निकिरंदा, सिंध जे हक़नि जी जदोजहद कंदा। मां बिल्कुलु बि मायूस न आहियां। पर मेंबर साहब, ही वज़ीर आज़म अॼु आयो आहे ऐं उन जैकम्बाद में जलसो बि कयो आहे, 100 करोड़ रुपया ॾियण जो ऐलान बि कयो आहे। जैकम्बाद खे चयो अथई तव्हां तमामु घणी सहूलियतूं फ़राहम कंदुसि। साॻे ॾींहं ते मुस्लिम लीग नून जो इमदाद चोलियानी साहिबु जेको आहे आम अॻवान बि रहियो आहे मुस्लिम लीग नून जो, उहो अॼु पीपुल्स पार्टी में शामिलु थियो आहे। हीअ जेके माण्हू धड़ाधड़ पीपुल्स पार्टी ॾांहुं वञनि पिया, छा इहा पीपुल्स पार्टी जी मक़बूलियत आहे या ॿियनि तंज़ीमुनि जो हिते असरु कमु न आहे, उन जे करे माण्हू ईअं पिया कनि? ॾिसो, मुस्लिम लीग त सिंध सां फ्रॉड कयो आहे, नवाज़ शरीफ़ साहिबु सिंध सां फ्रॉड कयो आहे। उन रुगो माण्हू खे जेके 2-4 सीटूं मिलियूं उन्हनि खे अहिड़ो बुछड़ो कंहिंजो वीचारा तौबाऊं करे गिसियूं करे वापसि हलिया पिया। जेके 1-2 वेठा आहिनि से रोज़ था पिटको कनि त असांजी त केरु ॿुधे ई कोन थो। इहो साली छा ॿिया चा जेके वॾा हिननि जा लीडर आहे, सॼी ज़िंदगी हिननि सां रहिया, तिन खे लिटरली पिचड़े जे कुंडिया में वञी थो उछलायो। सो नवाज़ शरीफ़ साहिब त का चङाई जूंदी न रखो थो, सिंध का भलाई जी ॻाल्हि कंदो। जेको क़िस्म जो हिन क़िस्म जो माहौल हले पियो, जंहिं तरह जो जेको ही तव्हां ॿुधाए पिया वेव आहे त फलाणो पीपुल्स पार्टी में शामिलु पियो थिए, फलाणो थिए पियो, उहो इन करे पियो थिए ज़ाहिर संदर सिंध में पार्लियामानी सियासत में हिकु दुरसगारी आहे। हुनखे नज़र थो अचे त 8 सालनि 10 सालनि खां इक़्तिदार में वेठा आहिनि, अॻियां बि हिननि खे वारो मिलंदो, का ॿी वॾी पार्लियामानी ताक़त सिंध में इलेक्टोरल पॉलिटिक्स में फ़िलहाल नज़र नथी अचे। नवाज़ शरीफ़ सिंध में पेनिट्रेट न कयो, जेके 2-4 स्पेसिस मिलियासीं उहे हथ सां प्लेट में रखी ॾिनी, इहे मफ़ामत जो हिसो या ॿी जेके वफ़ाक़ी धुरियूं आहिनि, मिसाल तौर इमरान ख़ान साहिब जी पार्टी आहे, उन सिंध खे को संजीदा न वरितो, जंहिं तरह सिंध खे वठणु घुरिजे हा। थोरो घणो तारुफ़ कनि पर वोट बि मिली आहिनि, पर उन्हनि खां संजीदगी न ॾेखारी। सो हाणे जिन माण्हुनि जो गुज़ारो सियासत आहे, जिन जो 24 कलाक वास्तो सियासत आहे, सियासत में ज़ाहिर आहे पावर खां ॿाहिरि या त को नज़रियाती सियासत थी सघे थी, पर जेके माण्हू पार्लियामानी पॉलिटिक्स कनि था उनखे लाज़मी पावर खपे, अदरवाइज़ हू पॉलिटिक्स करे न सघंदा। तंहिं करे उहे सभु माण्हू वारे वारे सां ॾिसनि था त पीपुल्स पार्टीअ में ई को आसिरो आहे, उनजे करे होॾां वञनि था, ॿियूं धुरियूं परफॉर्म नथियूं कनि। पार्टी मक़बूल हुजे न हुजे, पर हुकूमत में आहे, पावर में आहे, वसीला अथसि, ऑप्शन उन वटि आहे, इन करे माण्हू होॾां वञनि था। यानी अव्हां जेका हीअ ॻाल्हि करे पिया, इन जो इहो मतिलबु कढी सघिजे थो त ईंदड़ 5 साल बि सिंध में पीपुल्स पार्टी ई रहंदी? मां अहिड़ी का अॻकथी नथो करणु चाहियां, सियासत में ईअं अॻकथियूं न कबियूं आहिनि। डायरेक्शन जेके अॼु जूं हालतूं जीअं नज़र अचनि थियूं उन में ईअं थो लॻे, पर हाणे ॾिसो तव्हां शयूं माज़ीअ में ॾिठियूं आहिनि न कीअं तब्दील थींदियूं आहिनि। जॾहिं पाकिस्तान जी टॉप एस्टेब्लिशमेंट मैदान में लहंदी आहे, उहे माण्हू जेके जिन खे कंहिं घिटीअ में बि न सुञाणे कॾहिं सलाम कयो हूंदो, उहे माण्हू अलाए किथे खां किथे वञी पुॼंदा आहिनि, वज़ीर आज़म बि थी वेंदा आहिनि।
तो शयूं कंहिं वक़्तु कीअं तब्दील थी वञनि उहो नथो अची सघे। हा, पर जेकर का ॿी ॿाहिरीं मुदाख़लत का बि न थिए, शयूं जीअं जो तीअं रहनि, जंहिं तरह सिंध में वसीलनि जी फुरलुट ऐं पावर जो सॼो ढांचो पीपुल्स पार्टीअ जे हक़ में हींअर नज़र थो अचे, त अनलेस त का ॿी मेजर शिफ्ट न अचे सिचुएशन में, त पोइ पीपुल्स पार्टीअ खे अॻियां दौर थो नज़र अचे। पर ज़रूरी न आहे, हालतूं कई शयूं कीअं थियूं बदिलजनि, कई फैक्टर हुन ते असरअंदाज थींदा। जीअं जीअं इलेक्शन वेझी ईंदी त शयुनि में वधीक तब्दीली ईंदी, तंहिंजे करे मां वरी का अॻकथी नथो करे सघां। पर किथे ईअं त न आहे त एस्टेब्लिशमेंट इहो तय करे छॾियो आहे त पीपुल्स पार्टी सिंध में ई मौजूदु रहे, नून लीग पंजाब में रहे, ऐं ख़ान साहब जेको आहे तहरीक इंसाफ़ जेका आहे उहा ख़ैबर पख्तूनख्वा में रहे, ऐं ईअं बाक़ी बलोचिस्तान जे सरदारनि खे मिलाए जुलाए हुकूमतूं 6 महीननि जे लाइ ॾींदा रहो, ऐं जीअं वहिंवार हले पियो ईअं मुल्क जो हलायो। किथे इहो साॻियो सिनेरियो डेवलप त न पिया करणु वञनि? मुंहिंजो ख़्यालु आहे एस्टेब्लिशमेंट कई सिनेरियोस ते कमु कंदी आहे, कंहिं हिकिड़े सिंगल सिनेरियो ते न हलंदी आहे, छो त वेरिएबल्स घणा हूंदा आहिनि, सूरत हाल में मुख़्तलिफ़ तब्दीलियूं ईंदियूं आहिनि, हालतुनि में वॾी फेरघेर ईंदी आहे। अॼु कई तव्हां माण्हू एस्टेब्लिशमेंट जे काठ में ॾिसो था जेके उन्हनि जा तमामु महबूब अचनि जा तारा हुया, उन्हनि जे लाइ वक़्तु बदिलजी वियो। सो कई शयूं जेके हींअर सरफेस ते नज़र अचनि थियूं, थी सघे थो सुभाणे ईअं न बीहनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त एस्टेब्लिशमेंट आहे हिकिड़ी फिक्स थिंकिंग में न रहंदी, उहा मल्टीपल ऑप्शन्स रखंदी, इलेक्शन वेझी ईंदी, हालतुनि जे हिसाब सां अलाइनमेंट कंदा। इहो बि हिकिड़ो सिनेरियो आहे जेको तव्हां ॿुधायो पिया, इहो बि पॉसिबल आहे। सिनेरियोस ॿिया बि थी सघनि था, थोरो अञा इंतज़ार जी ज़रूरत आहे, थोरो इहो चवण वक़्त खां अॻु थींदो त एस्टेब्लिशमेंट का लाइन तय करे छॾी आहे। अव्हां खे छा पियो नज़र अचे त कहिड़े पासे पिया वञनि? मुंहिंजी गुज़ारिश कई त हिन क़िस्म जूं अॻकथियूं सियासत में करणु ॾुखियूं आहिनि। बज़ाहिर त हिकिड़ी ॻाल्हि रुॻो वाज़े मूंखे फील थिए थी, जंहिंजो मां चई सघां थो त मां उहो तर्जो करे सघां थो त एस्टेब्लिशमेंट कंहिं हिकिड़ी धुर खे एब्सोल्यूट पावर वठणु न ॾींदी, जेका कुल तौर ते एॾी बाइख्तियार थी वञे, एॾी पावरफुल हुजे जो सुभाणे उहा एस्टेब्लिशमेंट जे एजेंडा खे क्वेश्चन करे सघे या एस्टेब्लिशमेंट जे साम्हूं पंहिंजो एजेंडा हलाइणु चाहे। ही जीअं माज़ीअ में पीपुल्स पार्टी लास्ट टाइम एब्सोल्यूट पावर वांगुरु हुई, हींअर नवाज़ शरीफ़ एब्सोल्यूट पावर वांगुरु आहे। मूंखे लॻे थो त नेक्स्ट टाइम ईअं न कंदा, हाउस अहिड़ी तरह डिवाइड थींदो जो गवर्नमेंट जेके ईंदियूं एॾे एब्सोल्यूट पावर सां शायदि न अची सघे। यानी अव्हां सम्झो था त जेका ईंदड़ हुकूमत हूंदी उहा कमज़ोर हूंदी, यानी जमहूरी हुकूमत कमज़ोर हूंदी ऐं उहा एस्टेब्लिशमेंट जे अॻियां ताबे हूंदी? हींअर बि आहे, हींअर कहिड़ी भला सगारी आहे, हींअर न आहे छा, हींअर बि ताबे आहे। जेको एस्टेब्लिशमेंट जो पंहिंजो एजेंडा आहे हुन में हुकूमत जी काप कान थी हले, उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां ई हलाइनि था। पर किथे किथे ज़रा नंढक रुकावट थिए थी, छो त हुकूमतूं पंहिंजो पावर असर्ट त कनि थियूं। सो मां सम्झां थो त डिवाइडेड हाउस एस्टेब्लिशमेंट खे सूट कंदो आहे, पर हैप्स ईअं थिए। पर मूं अगेन जीअं गुज़ारिश कई त अञा साल खां बि वधीक टाइम पियो आहे इलेक्शन्स में, अञा शयुनि खे डेवलप थियण जो थोरो इंतज़ारु करिणो पवंदो जो को अहिड़े क़िस्म जो तर्जीह प्रॉपरली ॾेई सघे। इहे सभु अंदाज़ आहिनि, तर्जिया न आहिनि। सिंध जे अवाम ऐं इंटेलेक्चुअल जे विच में हेॾो वॾो गैप आहे, ऐं सिंध जो इंटेलेक्चुअल सिंध जी आवाम खे जाॻाइण में कामयाबु न थी सघियो आहे। इन जो अव्हां जी नज़र में बुनियादी सबबु छा आहे? मां नथो सम्झां त इंटेलेक्चुअल्स में इहा उमेद रखणु घुरिजे थियो की अवाम खे मोबिलाइज़ कंदा, अवाम खे मुतहरिक कंदा। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त अवाम जी मोबिलाइज़ेशन, अवाम खे उभारणु, अवाम खे मुतहरिक करणु, इहो बुनियादी तौर ते सियासी इदारनि जो, सियासी तंज़ीमुनि जो कमु हूंदो आहे। लेखक, सहाफ़ी, मीडिया, इहे जेके सॉफ्ट साइड वारा कम आहिनि, लिखण पढ़ण वारा, इहे सिर्फ़ु कंट्रीब्यूट कंदा आहिनि। बनीवट जे दौर में घणा माण्हू चवंदा आहिनि त भई लेखकनि वॾो किरदारु अदा कयो। मुंहिंजो ज़ाती तौरु ख़्यालु इहो आहे त लेखकनि तॾहिं बि किरदारु अदा कयो जो सरज़मीन ते सियासी तहरीकूं मज़बूत हुयूं। सो सियासी तहरीकूं जॾहिं मज़बूत थींदियूं तॾहिं ई लेखक बि अवाम खे मुतहरिक करण में को किरदारु अदा करे सघंदा। तव्हां ॿिटे अवामी निज़ाम में ॾिठो न त जॾहिं हिकिड़ी मूवमेंट वारो माहौल ठहियो लेखकनि जो, तॾहिं तव्हांखे किरदारु नज़र आयो। सो पॉलिटिकल मूवमेंट्स स्ट्रांग थींदियूं त लेखकनि जो बि रोल नज़र ईंदो, पॉलिटिकल मूवमेंट्स वीक रहंदियूं त लेखकनि जो हिकिड़ो महदूद किरदारु त हूंदो, पर अवाम में का वॾी उथल पुथल आणे सघनि, इहो लेखकनि खां न थी सघंदो। महिरबानी नसीर मेमण साहब, अचो त नड़ी साई वठो। नाज़रीन, अवामी आवाज़ जे प्रोग्राम अॼु जे सुवाल में हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे भलीकार चइजे थी। अस्सलाम वालेकुम साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब। साईं वालेकुम सलाम।
फज़ुल्ला कुरैशी साहब, अॼु सिंध जे वॾे वज़ीर हिकु दफ़ो ॿीहर सेवण में चयो आहे त असां गैस जेकॾहिं फ़राहम न कई वई त उहा सुई सदरन गैस कंपनी खे पंहिंजी तहवील में वठंदासीं, उनजी ऑफिस खे, ऐं पंजाब जी गैस जेका आहे बंदि करे छॾींदासीं। छा आइनी तौर ते सिंध जो वॾो वज़ीर ईअं करे सघे थो? अरे आइनी तौर ते कोन थो करे सघे। ॾिसो न, हिन जा बेसिकली इहो इंतिज़ामिया जो मसइलो आहे, छाकाणि जो सुई गैस ॾियण लाइ वठण लाइ हिकिड़ियूं फॉर्मेलिटीज़ तव्हांखे पूरियूं करणियूं आहिनि। तोड़े तव्हां घर जो कनेक्शन वठंदव त बि तव्हांखे पैसा डिपॉज़िट करणा पवंदा, फॉर्म भरणो पवंदो ऐं शर्तूं हूंदियूं आहिनि। उहे शर्तूं जेको सुई गैस कंपनी चए थी त असांजी शर्तूं आहिनि, असांखे 1 अरब रुपयो डिपॉज़िट ॾियणा आहिनि, डिपॉज़िट रखणा आहिनि। हाणे उहे डिपॉज़िट जे पैसनि ते बि इख़्तिलाफ़ आहे ऐं ॿियूं कुझु शराइत ते बि इख़्तिलाफ़ आहे। ॿियो बुनियादी तौर इंतिज़ामी मसइलो आहे। सुई गैस कंपनी कंहिं बि स्टेज इहो कोन चयो त असां गैस न ॾींदासीं। हुननि चयो आहे त फॉर्मेलिटीज़ पूरी कयो, रिक्वायरमेंट पूरी कयो त असां तव्हांखे गैस ॾींदासीं। तंहिंजे करे हिन इंतिज़ामी मसइले खे सियासी तौर हल करणु त हिकिड़ो इहा सियासत लॻे पई, छाकाणि जो सिंध तॾहिं थी यादि अचे पई जॾहिं इलेक्शन वेझो थियूं अचनि पियूं। हाणे इहा जेका ॻाल्हि कंदे ऐं तंहिंखां पोइ कॉन्स्टिट्यूशन में लिखियलु आहे त सिंध गैस ते तव्हांजो बिल्कुलु मालिकी आहे, पर उन हद ताईं छाकाणि हुन में प्रोविज़ो आहे कॉन्स्टिट्यूशन जे आर्टिकल में त जेके एग्ज़िस्टिंग राइट्स आहिनि, माना जंहिं बि सूबे खे जेतिरी गैस वञे थी पई उहा अने को घटि तव्हां न ॾेई सघंदव। जेकर तव्हां वधीक गैस अचे थी त वधीक तव्हां पंहिंजे इस्तेमालु आणींदो, पर जेका एग्ज़िस्टिंग गैस आहे, मिसाल तौरु हिन वक़्तु जेका गैस पैदा थिए थी पाकिस्तान में, उनजो 45% जेको आहे पंजाब में थो इस्तेमालु थिए ऐं 5% पंजाब रुगो प्रोड्यूस करे थो। सिंध 68% पैदा करे थो, 40% इस्तेमालु करे थो। त जेको 45% जेको पंजाब गैस इस्तेमालु करे थो मुख़्तलिफ़ वसाइल को, उन खे तव्हां कोन था घटाए सघो, छाकाणि इहो कॉन्स्टिट्यूशन जो प्रोविजन आहे त जंहिंखे जेतिरी गैस मिलणी आहे उहा उनखे तव्हां ॾींदव। हा, अलबत्ता वधीक गैस जे तव्हांखे पंहिंजा राइट्स आहिनि। सो इहे थींदियूं आहिनि, सियासत में इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि त तव्हांजो असां पाणी बंदि कंदासीं, तव्हांजो चांवर बंदि कंदासीं, तव्हांजी कणिक बंदि कंदासीं, तव्हांजो गैस बंदि कंदासीं। ईअं कोन्ह थींदो आहे। फेडरेशन जी आहे स्पिरिट कोन्हे। तंहिंखां पोइ पंजाब रुगो हुकूमत त कोन्हे न, पंजाब जो अवाम बि आहे, पंजाब जी इंडस्ट्रीज़ बि आहिनि। तंहिंजे करे इहे बिल्कुलु सियासी ॻाल्हियूं आहिनि ऐं हिनखे अहमियत कोन थो ॾियां पियो। न पोइ इहे जेके सियासी ॻाल्हियूं अहिड़े क़िस्म जूं कजनि थियूं त इन सां पीपुल्स पार्टी जी हुकूमत ते मनफ़ी असर कोन पवंदा? अदा तव्हांजे हिते ॻाल्हि साईं इहा कई न, कल्ह 3 या 4 मेंबरनि नेशनल असेंबलीअ में ऐं टीवी चैनल ते एपोलॉजेटिक हुया पंजाब ॾांहुं। चए थी शाह साहिब जज़्बाती ॻाल्हि कई आहे ऐं असांखे अफ़सोस आहे, पंजाब असांजा भाउर आहिनि, असां कंहिंजी गैस बंदि न कंदासीं, इहा ॻाल्हि कोन थींदी। ख़ुदि लीडर ऑफ अपोज़िशन ऐं कुझु ॿियनि लीडर इवन इंक्लूडिंग नफ़ीसा शाह ऐं ॿियनि इहा ॻाल्हि चैनल ते अची पाण कई आहे त असांखे वी नेवर मीन इट। हाणे जेकॾहिं पार्टीअ जी जेकॾहिं इहो मौक़ुफ़ हुजे हा त भला नेशनल असेंबली ऐं सेनेट में हिन मौक़ुफ़ खे सपोर्ट कयो वञे हा न, उते त हुन निगेट कयो शाह साहिब जे व्यू पॉइंट खे ऐं एपोलॉजेटिक थिया पंजाब ॾों त असां हिन ॻाल्हि इहा असां हिन में बिलीव नथा कयूं ऐं असांखे गैस बैस जी ॻाल्हि कोन थींदी। इन में तव्हांखे ख़बर पवंदी त पार्टी जी पॉलिटिक्स कहिड़ी आहे ऐं सियासत कहिड़ी आहे। ऐं इहे नारा दाबा भले तव्हां ॾियो, प्रैक्टिकली जेका ॻाल्हि कोन कंदा। प्रैक्टिकल ॻाल्हि इहा आहे त जेकर तव्हांखे 4 महीननि को शिकायत हुई, जे चवनि था त तव्हां काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में केस खणी वञो। काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में तव्हांखे हक़ आहे त तव्हां को बि केस मूव करे सघो था ऐं उहा मीटिंग थिए नथो, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर तव्हां केस खणी वञो। काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जे एजेंडा ते अहिड़ी का बि ॻाल्हि लिखियलु कोन्हे त हिन को केस मूव कयो हुजे या तव्हां कई हुजे। तंहिंजे करे इनखे सियासी तौरु ॻाल्हि ठीकु आहे, पर इहो इंतिज़ामी मसइलो आहे ऐं उनखे इंतिज़ामी तौरु हल कयो वञे ऐं हिक ॿिए खे जेको आहे उन जेकॾहिं गैस वठणी आहे, शाह साहिब जी पोज़ीशन ऑकवर्ड इन करे आहे जो इन पावर हाउस में कराचीअ खे गैस ॾियणी आहे, उन जा एग्रीमेंट थी चुका आहिनि। अप्रैल में जो शायदि इन करे अप्रैल में ट्रायल रन थींदी, माना उनखे गैस खपंदी, थोरी अॻिते हली वधीक गैस खपंदी। इहे सभु इंतिज़ाम कंपनीअ तरफ़ां थियल हूंदा, रुॻो आहे कनेक्शन जी ॻाल्हि। उन में फॉर्मेलिटीज़ पूरियूं थींदियूं। कल्ह सेक्रेटरी मिनिस्ट्री पेट्रोलियम जेको आहे सो कराची आयल हुयो ऐं इहो ई चयो वियो त 1-2 ॾींहंनि में मसइलो हल थी वेंदो। ख़बर पए यानी सिंध सरकार इन बिजली घर के हलाइण लाइ जेका गैस तलबे पई, असल में इन मां का ॿी धुर के भी कनेक्शन ॾियणो आहे। ॿी धुर के कनेक्शन न ॾियणो, बिजली जेका आहे सरकार केएसी खे ॾियणी आहे। उहा सिंध गवर्नमेंट चए थी त 100 मेगावाट बिजली तैयार करे ऐं केएसी खे ॾींदासीं। हा,
उहो केसी सां एग्रीमेंट थियल आहे, छाकाणि जो हेस्को हिन सां एग्रीमेंट न कयो। हैदराबाद कंपनी हिन को गैस जो एग्रीमेंट पहिरियों न कयूं, पोइ हिननि खे एतिरे क़दुरु फेडरल गवर्नमेंट खे तकलीफ़ ॾिनी कि ट्रांसमिशन लाइन बि न पिया ॾियनि। सो ट्रांसमिशन लाइन बि जेका आहे सिंध गवर्नमेंट जी कंपनी पंहिंजे ख़र्च ते विछाई आहे। उहे बिल्कुलु कोताहियूं आहिनि, पर उन्हनि कोताहियुनि खे हुन नमूने हल कजे न। ऐं पंहिंजो तव्हां पंहिंजो घर ऑर्गेनाइज़ कयो, छाकाणि जो रुॻो इहो गैस जो हिकिड़ो मसइलो न आहे, गैस जा ॿिया बि मसइला आहिनि। नवां गैस फील्ड निकिरनि था, उनजे लाइसेंसनि जो मसइलो आहे। जेको गैस ते असांखे रॉयल्टी मिले थी उनखे उन जो मसइलो आहे। त इहे सभु असां वटि गैस जो डिपार्टमेंट कोन्हे। एनर्जी डिपार्टमेंट खे एक्चुअली 3 हिसनि में हुअणु घुरिजे। हिकिड़ो जेको आहे कोल खे ॾिसे, छाकाणि कोल में अॻिते मसइला थींदा। कोल में तव्हां बिजली पैदा कंदव, तव्हां बिजली न वठंदा, पावर हाउस प्रॉब्लम थींदो। तव्हां कोल माइनिंग कयो था, तव्हां कोल पैदा कंदव, सुभाणे बिजली घर न वठंदा। इन ॻाल्हियुनि खे हल करण लाइ कोल डिपार्टमेंट हुजे फुल, तंहिंखां पोइ गैस जो अलॻि डिपार्टमेंट हुजे जेको इहो गैस जा कनेक्शन जा मसइला हल करे, ऐं गैस जा रॉयल्टी जा जेके इशू थियनि था। छाकाणि हिन वक़्तु असांखे हिकिड़ी रॉयल्टी मिले थी ए या बी अमाउंट, असांखे का ख़बर कोन त ओतिरी गैस निकिरे थी, उहा रॉयल्टी रिकवर केतिरी करे, फेडरल गवर्नमेंट केतिरो थी रखे, असांखे केतिरो थी ॾिए। असां अकाउंटिंग जो को सिस्टम कोन्हे सिंध में, हालांकि सिंध में घणी गैस पैदा थिए थी। टियों जेको शोबो आहे सो आहे एनर्जी जो, बिजलीअ जो। जीअं हिननि पंहिंजी ट्रांसमिशन कंपनी ठाही आहे, त हे पंहिंजो ॿई पंहिंजी रेगुलेटरी अथॉरिटी ठाहिनि। इंडिया में हर सूबे जी पंहिंजी रेगुलेटरी अथॉरिटी आहे। हिते हिकिड़ी नेप्रा आहे। कॉन्स्टिट्यूशन में तव्हां पंहिंजी अथॉरिटी ठाहे सघो था। इंडिया में दिल्लीअ जी पंहिंजी आहे, हरियाणा जी पंहिंजी आहे, बॉम्बे जी पंहिंजी आहे, पंजाब जी पंहिंजी आहे। हर रेगुलेटरी अथॉरिटी अलॻि आहे, ऐं उनजा पंहिंजा पंहिंजा बिजली जा टैरिफ आहिनि। उहो सियासी हालतुनि जे मुताबिक़ पंहिंजा पंहिंजा टैरिफ मुक़ररु कंदा आहिनि। तव्हां वटि हिकिड़ी नेप्रा आहे, तव्हां नेप्रा खे छॾियो, तव्हां पंहिंजी रेगुलेटरी अथॉरिटी ठाहियो, पंहिंजा बिजली घर जे घणो था उहो बिजली पैदा कयो, बिजली कयो, बिजली जी ट्रांसमिशन कयो, डिस्ट्रीब्यूशन तव्हां पाण वटि रखो। छो तव्हां हेस्को खे तव्हां पाण वटि रखो, तव्हां सेपको खे पाण वटि रखो, कंपनी एज़ ए कंपनी अलॻि तव्हां ठाहियो। रुॻो तव्हां बिजली ट्रांसमिशन जेका फेडरल गवर्नमेंट ते करनी, बाक़ी सॼा इंतज़ाम पाण संभालियो। इहे सभु कॉन्स्टिट्यूशन में ॻाल्हियूं लिखियल आहिनि। पर हिते असांजी आहे ॻाल्हि इहा त मिसाल तौरु सुई सदरन कंपनी आहे, इन जो AMD सिंधी हुयो फैज़ुल्ला अब्बासी, उनखे लाथो अची आसिम कहिड़ो पीपुल्स पार्टीअ जो, उनजे बोर्ड ते अब्दुल जब्बार मेमून सिंधी डायरेक्टर, उनखे लाथो कहे आसिम। उहे पंहिंजे इदारनि में पंहिंजा माण्हू तव्हां कढी छॾिया, को बि सिंधी कोन्हे बोर्ड ते, तव्हांखे किथां मदद मिलंदी? स्टेट बैंक जे बोर्ड ते को बि सिंधी कोन्हे, वापदा में न को मेंबर सिंधी आहे, न को ॻाल्हि। हिननि जे ज़माने में बाबा जॾहिं तव्हां पंहिंजे इदारनि जी मालिकी कोन था कयो, पंहिंजे माण्हुनि खे मालिकी कोन था कयो पिया, पोइ तव्हां छा था एक्सपेक्ट कयो? दाबनि ॾियण सां या इहे इन्हनि सां त कमु कोन हलंदो न। तव्हांखे बाक़ाइदे प्लान करिणो पवंदो आहे हर शइ। इहे तमामु अफ़सोसनाक सूरत हाल आहे सिंध में। ऐं असां हाणे जेको आहे सो आवाम खे ख़ुशि करण लाइ ऐं पंहिंजी नेशनलिस्ट थियण जी कोशिशि करे रहिया आहियूं। प्रैक्टिकली जेकी थी रहियो आहे सो तव्हांजे चैनल तो हर दफ़े ईंदो रहंदो आहे। एजुकेशन जी हालत छा आहे, हेल्थ जी हालत छा आहे, ॿियनि में किथे असांजा अंग खर बीठा आहिनि, उहो ज़ाहिर आहे त इहे रुॻो सियासी नारेबाज़ीअ सां कमु न हलंदो बाबा। यानी इन जो मतिलबु इहो आहे त सिंध गवर्नमेंट खे गॾियल मफ़ादनि जी काउंसिल में इहे मामला खणी वञी उते हल करणु घुरिजनि। हीअ जेके ॻाल्हियूं कनि पिया रुॻो सियासत कनि पिया। बिल्कुलु इहा सियासत आहे। ऐं इहे जेकॾहिं को बि इशू आहे, छाकाणि पुराणा इशू सभु काउंसिल ऑफ कॉमन्स ते वञणु घुरिजनि। भला सेनेट में रिज़ोल्यूशन पास कनि, सेनेट में त मेजॉरिटी आहे न हिननि जी। जेकॾहिं काउंसिल ऑफ कॉमन्स सेनेट में कनि, नेशनल असेंबलीअ में रेस कनि, उते त अपॉलोजेटिक व्यू आहे, उते त भाई भाई आहे, उते त पंजाब असांजो ज़मीन आहे, पंजाब में असांखे इलेक्शन खटणी आहे। पंजाब में बिलावल ज़रदारी बि वेठो आहे, आसिफ अली ज़रदारी बि वेठो आहे। कीअं था सम्झो त हीअ जेका सूरत हाल आहे सिंध जी, जंहिं नमूने सां हीअ रुॻो लिप सर्विस पई थिए ऐं सिंध जो पाणी बंदि, गैस बंदि, बिजली जी हालत आहे त हींअर 22 कलाक लोड शेडिंग पई हले, त सिंध मुआशी तौर ते हिननि हालतुनि में अॻिते वधंदे न ॾिसो पिया? सिंध मुआशी तौर ते ग़रीब तरीन सूबो थियो आहे। बलोचिस्तान खां पोइ सिंध आहे। 84% पावर्टी बलोचिस्तान रूरल में आहे, 76% सिंध रूरल में आहे। तव्हांजे हिन वक़्तु सभु इंडिकेटर जेके आहिनि से पंजाब ऐं सूबे सरहद खां पुठिते हली विया आहिनि। पोइ तइलीम में हुजनि, हेल्थ में हुजनि, न्यूट्रिशन में हुजनि, सिंध सॼी बद इंतिज़ामी जे हवाले थी वई आहे। तव्हांजी ब्यूरोक्रेसी जेका आहे तक़रीबन कमु करणु छॾे पैरालाइज़ थी वई आहे।
हाणे जेको मां तव्हांखे चोथों ॾींहुं जो मिसाल थो ॾियां पियो, एकनिक जी वॾी मीटिंग हुई, चवनि था त बिजारणी साहिबु एडिशनल चीफ सेक्रेटरी आया, उते 1000 अरबनि जा प्रोजेक्ट अप्रूव थी विया, पंजाब जा, सिंध जो जेको LBOD जेको RBOD जेको इम्पोर्टेंट प्रोजेक्ट आहे, RBO 1, 2, 3 जेको पाणीअ जो निकाल कंदो मंछर जो जंहिंजे हयाती आहे, उहो प्रोजेक्ट अप्रूव न थियो। हाणे सुवाल इहा थी त बिजाणी साहिब को हिन खां पुछणु घुरिजे त छो न अप्रूव थियो, जॾहिं ॿिया थिया, जॾहिं ऐं तंहिंखां पोइ चयो त हुनजे पैसनि ते झेड़ो थियो। जॾहिं हिकिड़े तरफ़ तव्हां मेट्रो थी इस्लामाबाद में हिकिड़ी मेट्रो 3 अरब में पूरी थी आहे, ॿी मेट्रो मंज़ूर थी जेका पंहिंजो पेशावर मोड़ खां वठी नए एयरपोर्ट ताईं 26 अरब रुपयनि जी, उते 26 अरब रुपया आहिनि, बाक़ी सिंध जे LBOD लाइ पैसा कोन्हनि। असांजा सियासतदान, असांजे एकनिक में जेके नुमाइंदा अचनि था या असांजे जेके ऑफिसर उहे कहिड़ो स्टैंड था वठनि पंहिंजनि ॻाल्हियुनि ते। इश्यूज़ इहे हूंदा आहिनि, ॻाल्हियूं इहे हूंदियूं आहिनि, फोरम्स हूंदा आहिनि जिते तव्हांखे कॉम्पिटेंट ब्यूरोक्रेसी खपे ऐं नेशनलिस्ट वज़ीर खपनि। लिप सर्विस सां ॻाल्हि कोन थींदी आहे। उन फोरम्स में छो था धकु खाई अचनि, छो था प्रॉपर फोरम्स में वठनि पंहिंजा केस। हीअ तव्हांखे माण्हू हिकिड़ो मिसाल ॾिनो, ऐं त अगरि 50 मिसाल ॾियां थो जिते असांजी ब्यूरोक्रेसी या पॉलिटिशियन फेल थिया आहिनि टू गेट ड्यू शेयर बिकॉज ऑफ नथिंग, रुगो इनकॉम्पिटेंसी जे करे। इहा नाअहलियत जेका आहे इहा असांखे कहिड़े हंधि वञी पहुचाईंदी ऐं असां इम्प्रूव नथा कयूं। असांजो जेको ब्यूरोक्रेट आहे, जीअं मां चओ था त कामोरा जाम थी विया आहिनि, को कमु नथा कनि, उहे सफ़ा ख़ामोशी अख़्तियार करे वेही रहिया आहिनि, उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हीअ जेके असांजा वज़ीर साहिब अचनि था उहे पंहिंजो केस नथा रखी सघनि, त इहा हुकूमत सिंध खे कहिड़ो लाभ ॾींदी? अव्हां छा था सम्झो हिननि जो मुस्तक़बिल? अदा मुस्तक़बिल मूंखे त नज़र ई कोन थो अचे न। माण्हू चवंदा आउं पेसिमिस्टिक आहियां, पेसिमिस्टिक न आहियां। ऐं जेकी फील्ड में ॾिसां थो, जेके दोस्तनि खां ॿुधां थो, जेके प्रैक्टिकल ॾिसां थो, उन में आहे। ऐं इन में हाणे जेको आहे सो माण्हुनि खे मुतहरिक थियणो पवंदो। आफ्टर ऑल हिकिड़े स्टेज जी मोट त थींदी न, सॼी उमिरि ते अहिड़ियूं ॻाल्हियूं कोन हलंदियूं न। ऐं कॾहिं थी मोट ते, कॾहिं थी माण्हू जोश खाइनि, कॾहिं थो इहो चकर फिरे, ऑब्वियसली थींदो। कुदरत जो पंहिंजो सिस्टम आहे, आवाम जो कॾहिं कुझु बि थी सघे थो। पर हालतूं जेके आहिनि से नो रिटर्न ते थी वियूं आहिनि ऐं हालतूं जेके आहिनि से घटि में घटि हर हिसाब खां मायूस सूरत हाल सिंध में ॾिसी रहियो आहियां। महिरबानी साईं, अव्हांजा लख एहसान, अव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो आहे। हिकु नए इशू सां वरी ॿिए दफ़े मिलंदासीं। पंहिंजे मीज़बान ज़ुल्फ़कार वाउचो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।